नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे मेघवाड़ ऐं महाराज पाड़े जे रवासिन पारां गुज़िरियल 5 ॾींहंनि खां लाइट न हुजण करे खिपरो जी शहीद चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ तीरथ मेघवाड़, चेलाराम महाराज, नरेश कुमार महाराज, अशोक कुमार महाराज, रमेश कुमार, शहजाद काइम खानी जिन कई। एहतिजाज जे दौरान रोड ब्लॉक थियण सबबि ट्रैफिक जाम थी वई है। इन मौके ते शहरियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल 5 ॾींहंनि खां लाइट न हुजण सबबि पीअण लाइ पानी कोन, इंतजामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। न पानी आहे न ॿियो आहे, असांखे हर शइ जी सहूलियत खपे तो पानी आहे को 6 ॾींहं हिन वापदा के खिलाफ़ असां हिन बारे में धरणो है। असीं साज़ी आता मरी के इहो मोहतरमा के गुज़ारिश था करियूं जे असां 6 ॾींहं थिया घर में लाइट कोन असांजे। बराए महिरबानी असांखे नओं ट्रांसफार्मर ॾिनो वञे, लाइट लॻाई वञे। असां सां ज़ुल्म आहे, असांजा बच्चा कोन्हनि या असांजा ॿार कोन्हनि, असीं छा इंसान कोन आहियूं? हिन मुल्क जा रहंदड़ आहियूं, रहाकू आहियूं, असांखे पानी कोन थो मिले, लाइट कोन आहे, असां छा बिल कोन था पियारियूं? कहिड़ो ज़ुल्म आहे असां सां? मेघवाड़ महाराज वॾी अक्सरियत बिरादरी आहे, उन हिसाब खां 5 ॾींहं थिया आहिनि असांजो ट्रांसफार्म सड़ियल आहे, लॻो न। 2 चकर लॻाइण जी कोशिशि करी, वरी धमाको ॾेई ख़राबु थी वियो। पाणी जी सहूलियत कोन्हे, उन करे पाणी जे करे तमामु घर में परेशानी थिए थी। मायूं परियां कब्रिस्तान वारी साइड पानी भरनि थियो, वाटर सप्लाई पानी अचे कोन थो। हर शइ जी परेशानी, रद पचाए जी परेशानी थिए पई। इन करे असांजो वावडा खां मुतालबो आहे त महिरबानी करे जल्द सां जल्द थी सके त लाइट ट्रांसफार्म लॻारायो त महिरबानी थींदी। पाणे खां ॻाल्हायूं पिया ऐं असांजो 5 ॾींहं खां ट्रांसफार्म सड़ियल आहे, हिन करे अॼु लॻायो हो, सिर्फ़ु 5 मिंट हलियो आहे, वरी ख़तमु थी वियो। असांखे पाणीअ जी ॾाढी परेशानी थींदी आहे, हर शइ जी परेशानी आहे। महिरबानी करे असीं अपील करूं था वावडा खे, महिरबानी करे असांखे जो ज़रूरत सहूलियत ॾिनी वञे। हींअर सियारो पियो हले, सियारे में न पखो थो हले न एसी पई हले। अॻे चवंदा भाई एसियूं हलनि थियूं, उन करे ट्रांसफार्मर धमाका कनि पिया। हींअर न फैन पियो हले न एसी पियो हले, माना अहिड़ो ट्रांसफार्मर 3rd क्लास आहे जो बग़ैर एसी जे बग़ैर पखे जे बि फाटण ते मजबूर। हींअर 2 दफ़ा हिननि ठाहियो आहे त छो हुते ग़रीब आवाम रहे थी, उन्हनि जो हक़ न आहे? उन्हनि खे नओं ट्रांसफार्मर ॾिनो वञे। असांखे वापडा खे अपील आहे, महिरबानी करे आवाम जो ख़्यालु कयो वञे। ऐं उते केतिरी आबादी रहे थी, उन्हनि जो केॾो नुक़सानु थिए पियो। उन्हनि खे 3 ॾींहं खां पाणी कोन मिलियो आहे, 3 ॾींहं खां उन्हनि खे बिजली सहूलियत कोन्हे। ऊंदाहे में वेठा, सॼो पाड़ो जहिड़ो ऊंदाहे में लॻो पियो आहे। महिरबानी करे कुझु हिननि लाइ सोचियो वञे। हेॾो सारो हेॾो दौर चेंज थी वियो आहे, 21वीं सदी में हले, असांजे लाइट कोन्हे। से मुसलसल जो है वो लाइट की प्रॉब्लम के अंदर है, ना पानी है ना कुछ है। एसडीओ के पास भी गए कंप्लेन लेकर, उन लोगों ने भी कोई जवाब नहीं दिया। और अभी भी उनका यही कहना है कि अभी 4-5 दिन और मुसलसल इस चीज़ की एसडीओ की, जब से यहाँ पर एसडीओ आया है, जब से प्रॉब्लम ही प्रॉब्लम आ रही है। और जो हमारा ट्रांसफार्मर था जो जेन्युइन था, वो इन्होंने कहीं और सेल आउट करके, और ये कोई दूसरा कहीं का जो एक्सपायर था वो हमें ला कर दे दिया है, जो लगाते ही 5 से 10 मिनट के अंदर फट जाता है। और पिछले 10 दिनों से मुसलसल यही कंटिन्यू इनका ये काम चल रहा है। आज भी हमारे साथ यही मसला हुआ है दोबारा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।